प्यारे आका मदीने वारो मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में एक पुट पंहिंजे पीउ जी शिकायत खणी हाज़िर थियो। हुज़ूर, मुंहिंजो पीउ मुंहिंजे माल मां मूंखां वठणु चाहे थो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पंहिंजे पीउ खे वठी अच। जॾहिं उहो नौजवान पंहिंजे पीउ खे वठी आयो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तुंहिंजो पुटु चवे थो त तूं उन जे माल मां उन खां वठणु चाहीं थो। वालिद अर्ज़ु कयो, हुज़ूर, हिन खां उहो बि त पुछा कयो, खांसि मां माल छो थो वठां? हिन खां पैसा घुरी उन जो छा कंदुसि? उहे पैसा मां पंहिंजे अज़ीज़नि मिटनि माइटनि जी महिमान नवाज़ी ते ख़र्चु कंदो आहियां ऐं पंहिंजे औलाद जी ज़रूरत ते ख़र्चु कंदो आहियां। अञा इहा गुफ़्तगू जारी हुई त एतिरे में जिब्रील अमीन अलैहिस्सलाम हाज़िर थिया ऐं चयाऊं, हुज़ूर, हिन जे पीउ जे दिलि में कुझु आशार तरतीब ॾिना आहिनि जेके अञा ते ज़बान ते न आया आहिनि, तव्हां हिन खां उहे ॿुधो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कुझु शेर सोचा आहिनि तूं जेके अञा ते तुंहिंजी ज़बान ते न आया आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उहे शेर ॿुधाया। उन जो तर्जुमो हीअ आहे, जॾहिं मूं तोखे खाधो खारायो जॾहिं तूं पैदा थिए, मूं तुंहिंजा बार खयां जॾहिं तूं नंढड़ो हूंदो हुएं, मुंहिंजी कमाईअ मां तोखे बार बार सैराब कयो वियो। जॾहिं का बीमारी तुंहिंजे मथां मुसीबत बणिजी ईंदी हुई त मां तुंहिंजी बीमारीअ जे करे सॼी राति जाॻंदो हुयुसि। मुंहिंजी दिलि तुंहिंजे मरण खां डिॼंदी हुई। हालांकि मूंखे चङी तरह मालूम हो त मौत यकीनी आहे ऐं सभिनी ते मुसलत कयो वियो आहे। मुंहिंजूं अखियूं ईअं वहंदियूं हुयूं ॼण उहा बीमारी जेका राति तोखे थी हुई उहा तोखे न बल्कि मूंखे थी हुई। यानी बीमार तूं थींदे हुएं, तकलीफ़ मूंखे थींदी हुई ऐं मां बेचैन थी वेंदो हुयुसि। मूं तोखे इन लाइ पालियो जॾहिं तूं जवान थींदे त उन जी हद ताईं पहुते त मूंखे उमेद थी त हाणे तूं मुंहिंजे कंहिं कमु ईंदे, पर तूं उन जो बदिलो सख़्ती ऐं बद ज़बानीअ सां ॾिनो। काश जॾहिं तूं वालिद हुजण जो हक़ जो लिहाज़ न रखियो त अहिड़ो त सलूक करे हां जहिड़ो हिकु पाड़ेसिरी ॿिए पाड़ेसिरी सां कंदो आहे। घटि में घटि एतिरो त मुंहिंजो ख़्यालु करे हां। जॾहिं उन ॾुखायल पीउ नबी रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहे शेर ॿुधाया त रहमत लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अखियुनि मां ॻोढ़ा वही आया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन नौजवान पुट जो गिरेबान पकड़े फरमायो, तूं ऐं तुंहिंजो सभु माल तुंहिंजे पीउ जो आहे। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।